नाज़रीन, ठटे में पुलिस ॾोहारियुनि ऐं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। हिकु गुटका फैक्ट्रीअ खे तबाह कयो वियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे SSU जो रिपोर्टर तनवीर ख़ासकेली। जी तनवीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, IG सिंध जे सख़्त हिदायतन ते ठटे ज़िले अंदर पुलिस जो मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो जारी है। हुन गारो जो पुलिस है SHO ममताज़ बिरोई इंचार्ज पुलिस पोस्ट गुजो सब इंस्पेक्टर इमदाद हुसैन पंवर GIB नफरी तोड़े पुलिस नफरी से गड खुफिया इतला मिलने ते मेमण मौला गुजो शहर में बदनाम गुटका फरोश उसामा मेमण के गुटका फैक्ट्री ते कामयाब छापो अड़ी कार्रवाई करे गुटका फैक्ट्री तां एक पैकिंग मशीन 300 पुड़ियों गुटका मावा एक प्लास्टिक टब 2 किलो रैपर पनी बरामद करे जवाबदारनि के खिलाफ गारो थाणो ते केस दाख़िल करे छॾियो आहे। फरार जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ पुलिस छापा जारी आहिनि। होॾां SHO गारो राब्तो करण ते ॿुधायो आहे त सो मंशात फ़रोशन खे कंहिं बि बख़्श न कबो। उन खिलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे। ॿिए पासे तालके ठटे अंदर हिन वक़्तु जमपीर छतोजंड जंगशई मकली में हिन वक़्तु माओ ऐं गुटके की सेल जारी है। पुलिस उनजी सो कार्रवाई न थियण करे मंशात फ़रोश सरेआम माओ वेकिरो करे रहिया आहिनि। जी तनवीर ख़ासकेली, तफ़सील ॿुधाइण जे लाइ जी मेहरबानी।